सब खां पहिरीं दोस्तनि खां माज़रत मुंहिंजो आवाज़ु शायदि सही न अचे, छो जो मुंहिंजी तबियत ठीक ना आहे ऐं थी सघे शोर बि ईंदो हुजे, उन लाइ माज़रत। अस्सलाम वालेकुम, टेक्निकल सिंधी चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, ईद जो मौक़ो आहे, ईद अचण वारी आहे ऐं असांजी ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजे पिरी प्यारनि दोस्तनि मिटनि माइटनि खे ईद मुबारकूं सुठे नमूने सां नए अंदाज़ सां ॾियूं। सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हांखे ख़बर आहे। उहें त असां मिली जुली मिटनि माइटनि खे मुबारकूं ॾींदा आहियूं, पर अॼुकल्ह ख़ासि हिकु रवाजु थी पियो आहे, जेको आहे त असां फेसबुक, व्हाट्सअप ऐं ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म जे ज़रिए असां मिटनि माइटनि खे मुबारकूं ॾींदा आहियूं ऐं पोस्टर ठाहे करे मुबारकूं ॾींदा आहियूं। ऐं तव्हां चाहियो था त तव्हां बि सुठो नमूने सां पोस्टर ठाहियो ऐं आसान तरीक़े सां, जीअं तव्हां पोस्टर सुहिणा ठाहे करे तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि पिरी प्यारनि दोस्तनि खे ईद मुबारकूं ॾियणु चाहियो था त हीअ वीडियो तव्हांजे लाइ बहितरीनु आहे। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे, हिकु ऐप जे ज़रिए तव्हां जेको आहे त सुठा पोस्टर ठाहे सघो था। ईअं न त सिर्फ़ु ईद जे लाइ, पर हिन ऐप में खोड़ सारा पोस्टर तव्हां ठाहे सघो था। इस्लामिक हुजनि, स्पोर्ट हुजनि, न्यूज़ हुजनि, यूट्यूब जूं थंबनेल हुजनि, माना कहिड़ा बि हर क़िस्म जा पोस्टर तव्हां हिते आसानी सां ठहियल तव्हांखे मिलंदा। सिर्फ़ु उते तव्हांखे सिर्फ़ु पहिरीं जेको पोस्टर ठहियलु हूंदो उन ते तव्हांखे सिर्फ़ु नाला लिख। दोस्तो, बिल्कुलु आसान तरीक़ो आहे, सिर्फ़ु तव्हां वीडियो मुकमल ॾिसो, तव्हांखे सुहिणे नमूने सां तरीक़ो सम्झाईंदुसि ऐं तव्हांखे उमेद आहे त इहे मुंहिंजो वीडियो पसंदि ईंदो। नंढड़ी गुज़ारिश बार बार कंदा आहियूं, तव्हां सिंधियुनि खे ई कंदा आहियूं हिते, छो जो मां उर्दू में चैनल ठाहियो कोन आहे। उर्दू में बि ठाहे सघां पोइ, माशाल्लाह सां उर्दू बि असांखे ईंदी आहे, पर ख़ासि मां ई सिंधी में इन जे करे ठाहियो त पंहिंजी ॿोलीअ खे असां प्रमोट कयूं, असां पंहिंजी ॿोली खे मशहूरु कयूं ऐं पंहिंजी ॿोली ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली ॿुधूं हर जॻह ते, जीअं असांजी ॿोली जी सुञाण माशाल्लाह असांखे पहिरीं ॿोली असांजी तमामु मुल्कनि में असांजी ॻाल्हाई वेंदी आहे, पर अञा बि वधीक जीअं असांजी ॿोली जेको आहे त मशहूरु थी सघे। उमेद आहे तव्हां दोस्त मूंखे जेको आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदव त असांजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। देरि नथा कयूं, हलूं था वीडियो जी तरफ़। सभ खां पहिरीं तव्हांखे प्ले स्टोर ते वञिणो आहे। प्ले स्टोर ते हिकु ऐप आहे जंहिंजो नालो आहे, तव्हां प्ले स्टोर में वेंदव, सर्चिंग में तव्हां लिखंदव उर्दू डिज़ाइनर जे नाले सां हिकु ऐप आहे, जेका मां तव्हां ॾिसो ई मां सर्चिंग करे रहियो आहियां। हीअ ऐप आहे उर्दू डिज़ाइनर जे नाले सां। हीअ तव्हां हिन जो इंटरफेस कुझु हीअं नज़र ईंदो, तव्हां हीअ ॾिसो। हीअ ऐप मूं डाउनलोड कई आहे, तव्हां हिनखे कजो। मां हिनखे सिर्फ़ु ओपन कंदुसि। ओपन करण सां ई तव्हांखे हिन जो कुझु इंटरफेस जेको आहे हिन वांगुरु नज़र ईंदो जॾहिं हीअ ओपन थींदी। दोस्तो, हीअ इंटरनेट ते बि हली सघे थी, बिगर इंटरनेट जे बि इंटरनेट हलाईंदव त अञा बहितरीनु ऑनलाइन तव्हांखे पोस्टर सुठा मिलंदा। हीअ आहे न्यू डिज़ाइनर, हीअ आहे ऑनलाइन, ऐं हिते माना 4-5 फंक्शन आहिनि। ऑनलाइन तव्हांखे अगरि हलाइणा आहिनि पोस्टर, हिते तव्हांखे सेट करणा आहिनि त तव्हांखे इंटरनेट जो पैकेज हुजणु लाज़मी आहे, न त तव्हां न्यू डिज़ाइनर वारे ऑप्शन में वञदव। हिते खोड़ सारा तव्हांखे दोस्तो पोस्टर मिलंदा। मथे सर्चिंग में तव्हां जेको बि लिखो, मिसाल जे तौरु मां हिते ईद लिखां थो, ईद लिखंदुसि त ईद जे हवाले सां ई असांखे काफ़ी सारा पोस्टर मिलंदा। हेठि आहे लोड मोर, अञा इहे तव्हां असांखे नथा वणनि त अञा लोड मोर वारे ऑप्शन खे हणंदासीं, अञा वधीक ॿिया पोस्टर ईंदा वेंदा। मतिलबु जहिड़ो बि तव्हांखे पसंदि अचे। मां त वधीक कोन तव्हां वीडियो खे लंबो डिघो कंदुसि, पर इन मां को बि हिकिड़ो पोस्टर तव्हांखे ठाहे ॾेखारियां थो। हीअ पोस्टर आहे पहिरें नंबर ते, तव्हां ॾिसो। ऐं हिनखे हणी करे क्लिक कंदव त हीअ डाउनलोड एडिट वारो ऑप्शन आहे, हिनखे तव्हां कंदव त हीअ तव्हांजे लाइ पोस्टर तयारु थियलु अॻियो अची वेंदो। ऐं तव्हांखे हाणे हिते सिर्फ़ु पंहिंजी थोरी घणी सेटिंग करणी आहे। मिसाल जे तौरु नाला लिखणा आहिनि, हीअ पहिरियों ई ठहियलु हूंदो आहे, बसि हिन में तव्हांखे पंहिंजा नाला ऐं तस्वीरूं लॻाइणियूं पवंदियूं। हे जीअं ओपन थी आयो आहे दोस्तो, हीअ ॾिसो अॻ में हिते ॿियनि जूं तस्वीरां ऐं नाला ॿियनि जा लिखियलु आहिनि। असांखे हिते अगरि तस्वीर लॻाइणी हुजे त मिसाल जे तौरु हीअ तस्वीर आहे कुंड में, ॾिसो तव्हां हिते ॿिए दोस्त जी लॻल आहे। सिर्फ़ु उन तस्वीर खे तव्हां क्लिक कंदव, मतिलबु जंहिं बि अखर खे, जंहिं बि तस्वीर खे क्लिक कंदव, उहा जिथे बि तव्हां खणी सघो था। हिन तस्वीर खे मां क्लिक कयां थो, तव्हां ॾिसो। मां हिनखे ॿिए भेरे हिनखे तस्वीर खे क्लिक कयो आहे। हीअ ॾिसो तस्वीर जिथे बि मां काॾे गुम कया हिनखे गुम करे सघां, पर हिनखे मां हेॾे अंदरि ई गुम करे छॾींदुसि ऐं इन जॻह ते मां ॿी तस्वीर, का बि तस्वीर रखंदुसि ऐं हिनखे मां हिते गुम कयुमि। हाणे हिते तव्हां हेठि ऑप्शन ईंदो तव्हांखे
हिते एड न्यू हिते ऑप्शन है, हिन क्लिक कंदो हिते तव्हांखे खोड़ ऑप्शन मिलंदा। हिते आहे गैलरी पिक, गैलरी मां जेका पिक मां हिते रखणु चाहींदुसि उहा तस्वीर मां हिते खणंदुसि। जेका मां हिते लॻाइणु चाहियां थो, मां पंहिंजी गैलरी में वेंदुसि। हिते हिकिड़ी तस्वीर असांजे दोस्त जी पई आहे, हिकु मौलवी साहब आहे, उन जी तस्वीर मूं वटि पई आहे, मां इहा ई हिते लॻायां थो। ठीकु आहे दोस्तो, तस्वीर मां इहे खणी आयो आहियां। हाणे हिन तस्वीर खे असांखे नंढो करिणो हुजे त कुंडनि में हिन जा टुपका आहिनि, हिनखे नंढो कंदो वरी हिते हेॾे होॾे जाॾे घुमायो, हिनखे जिथे बि कयो। मां अहिड़ो थोरो तकड़ में कमु कंदुसि, छो जो तव्हां सुहिणे नमूने सां हिनखे ठाहे सघो था। सिर्फ़ु हिन में मां तव्हांखे सम्झाइण जो तरीक़ो ॿुधायां थो, बाक़ी तव्हां मूंखां वधीक हिनखे सुहिणे नमूने सां ठाहे सघो था। हीअ हिते मां तस्वीर लॻाई आहे ऐं थोरो हिनखे वॾो कयां थो ऐं हिते हिनखे हिते अगरि लॻायां, हिते मां हिनखे सेट कयां पियो। ठीकु आहे दोस्तो, हीअ हिते तस्वीर खे मां सेट कयां थो। अगरि हाणे हिन जो नालो चेंज करिणो आहे, हेठि नालो हिन जो ॿियो आहे, नाले खे टिक कंदुसि त हेठि एडिट जो ऑप्शन आहे। हिन एडिट वारे ऑप्शन खे खणंदुसि त इहो नालो जेको मोहम्मद अज़ीज़ हुयो, इनखे असां सिर्फ़ु ख़तमु करे हिते ॿियो कोई नालो लिखंदासीं जेको असां लिखणु चाहियूं था, त उहो नालो ऑटोमेटिक हुते रखिजी वेंदो। मिसाल जे तौर हुते मोहम्मद अज़ीज़ हुयो, मां उहो नालो मिटाए करे ख़ादिम हुसैन नालो रखां थो। ख़ादिम हुसैन नालो, पोइ हिते एड वारो ऑप्शन आहे, हिनखे असां एड कंदासीं। इहो नालो हिते एड थी वेंदो, पर हिते थोरो नालो सही न आयो आहे, त हिनखे असां थोरो, मां नाले खे सेट कयां थो। इन नाले जिथे आहे, इन नाले खे असांखे टिक कंदासीं, पर थोरो मां तस्वीर खे मथे कयां, तस्वीर हेठां अची वियो आहे, तस्वीर खे थोरो मथे करिणो पवंदो। थोरो तस्वीर खे मथे कयूं था, पोइ बाद में हिते साॻी जॻह तस्वीर रखूं था। हाणे असां नाले वारे ऑप्शन खे टिक कयूं। हीअ ॾिसो ख़ादिम हुसैन, हिनखे अगरि तव्हां नंढो वॾो किथे बि कयो, मां हिते हिनखे रखां थो। हाणे तस्वीर साॻी जॻह ते असां हिते अची सेट कयूं था। ॾिसो दोस्तो, हीअ हिते तस्वीर मूं सेट करे छॾी आहे। तव्हां बि हिनखे अहिड़े तरीक़े सां हिते सेट कंदव। इन खां बाद में वरी हिन हिन पासे बि ॿी तस्वीर आहे, हिते बि तव्हां अगरि ॿी काई बि तस्वीर लॻायो त लॻाए सघो था। इहो बि इन ई वांगुरु साॻियो ई तरीक़ो आहे। हिन पासे तव्हां वरी हिन तस्वीर खे क्लिक कंदव, त हेठि वरी डिलीट जो ऑप्शन आहे, हिनखे तव्हां डिलीट कयो या गाइब कयो। हिते डिलीट जो ऑप्शन आहे, मां हिन डिलीट वारे ऑप्शन खे हणंदुसि त इहा तस्वीर हितां डिलीट थी वेंदी। ऐं वरी गैलरी मां वञी करे मां हितां ॿी तस्वीर गैलरी पिक वारे ऑप्शन मां वेंदुसि ऐं पंहिंजी गैलरी में इहा ई तस्वीर मां खणी हिते रखंदुसि। आसानी सां इहा तस्वीर हिते रखिजी वेंदी। दोस्तनि खे थोरी मुआज़रत सां शोर ईंदो हूंदो, मूं वटि पखो हले पियो, कमरे में पखो हले पियो, शायदि हुनजो शोर ईंदो हुजे, हिन जे लाइ दोस्तनि सां माज़रत घुरंदुसि। शायदि उन्हनि खे दिक़त थींदी हुजे, आवाज़ु मुंहिंजो शायदि क्लियर न ईंदो हुजे, पर पोइ बि दोस्तनि खां माज़रत। हीअ ॿी तस्वीर हिते तव्हां सेट करे छॾींदव। वरी हेठि साॻी जॻह ते हिते ई वरी हेठियों जेको नालो आहे, इहो बि नालो तव्हां ईअं चेंज करे सघो था। हीअ नाला बि तव्हां जेके हिते आहिनि किथे बि खणी करे रखी सघो था, चेंज करे सघो था, को बि मसइलो न हूंदो। हिन जा कलर बि तव्हां फंक्शन फोल्डर वॾा फंक्शन आहिनि, हीअ अखर तव्हां हिते चेंज करे सघो था, हिननि जे अखरनि जो कलर बि चेंज करे सघो था। घणो कुझु आहे, छो जो सभु कुझु तव्हांखे सम्झाईंदुसि त हीअ वीडियो तमामु वॾो थी वेंदो। हाणे बि शायदि 10-11 मिंटनि जो थी वियो हुजे या थी वेंदो। बहरहाल सिंपली ठाहिण खां पोइ मथे सेव जो ऑप्शन आहे, सेव कंदव। वरी हीअ ऑप्शन आहे सेव जो, हिनखे तव्हां सेव कंदव त तव्हांजी इहा जेकी इहो पोस्टर आहे जेको, इहो तव्हांजो सेव थी वेंदो। सेव थियण खां पोइ हिनखे डायरेक्ट तव्हां व्हाट्सअप ते बि शेयर करे सघो था। अगरि हूअं सेव न थिए त वरी डायरेक्ट तव्हां व्हाट्सअप में वञी करे इहा पोस्टर तव्हां सेंड कंदव त तव्हांजी गैलरी में इहो, मां कंहिं बि दोस्त ॾे सेंड कयां पियो, हीअ पोस्टर सेंड थी वियो। ठीकु आहे दोस्तो, अहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजा पोस्टर ठाहे सघो था। हर क़िस्म जा पोस्टर तव्हांखे हुते मिली वेंदा। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं आयो हुजे त असांखे कमेंट में ॿुधाइजो ऐं लाइक असांजे वीडियो खे ज़रूरु कजो। इन खां पोइ इजाज़त वठंदुसि। अल्लाह हाफ़िज़।